मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज चयो आहे त जिते शहबाज शरीफ हुजे उते मुंहिंजो हुजणु ज़रूरी न आहे। मरियम नवाज इस्लामाबाद हाई कोर्ट में पेशी दौरान साफ़ियनि सां ॻाल्हि ॿोल कई। उन मौक़े ते हिकु सहाफ़ी मरियम नवाज खां सवाल कयो त तव्हां शहबाज शरीफ जी दावत में शरीक छो न थिया, छा का नाराज़गी आहे? उन ते मरियम नवाज जवाब ॾिनो त हर शइ खे नाराज़गी चवणु छॾे ॾियो, मां पार्लियामेंट्रियन न आहियां। शहबाज शरीफ अपोज़िशन लीडर आहे, उन पार्लियामेंट्रियन खे दावत ॾिनी हुई, मुंहिंजी ग़ैर मौजूदगी खे इशू न बणायो वञे। मरियम नवाज चयो त महांगाई जी सूरत में रोज़ आवाम ते हिकु क़यामत टुटे थी। अपोज़िशन जी गॾियल ज़िम्मेवारी आहे त महांगाई जो मामिलो उथारे। मरियम नवाज शाहिद खाकान अब्बासी जे बयान जी हिमायत जो ऐलान कंदे चयो त शाहिद खाकान PDM में पीपुल्स पार्टी जे शामिल थियण ते जनरल सेक्रेटरी जो उहिदो छॾण जो चयो हुयो। शाहिद खाकान अब्बासी जो मौक़िफ़ मुंहिंजो मौक़िफ़ आहे। उन चयो त शहबाज शरीफ अपोज़िशन लीडर तौरु मुख़ालिफ़ पार्टियुनि जे अॻवाणनि खे दावत ॾिनी, उन सां PDM जो कुझु न वञे। PDM जे मौक़िफ़ में का बि तब्दीली नाहे आई। PDM पंहिंजो फ़ैसिलो कंदी। हुन चयो त पंजाब में बेएतमादी रिथ लाइ असां वटि घुर्बल मेंबरनि खां वधीक तादाद मौजूदु आहे। मरियम नवाज चयो त अरशद मलिक जी गवाही खां पोइ अॻूणे वज़ीर आज़म जा समूरा केस ख़तमु थियणु घुरिजनि। शौकत अज़ीज़ जी गवाही खां पोइ मुंहिंजे ख़िलाफ़ केस ख़तमु थियणु घुरिजनि। सियासी केस ऐं नई इंतकामी कार्रवायूं थी रहियूं आहिनि।